अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। जमपीर के कोहिस्तान में चौपाई माल में फैलियल वबा ते ज़ाब्तो न अची सघियो। वरी तादाद में ढोर मरण जो सिलसिलो जारी है। सिंध ऑनलाइन टीवी के ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क मूजिब गाय माल में फैलियल लंपी वायरस कोहिस्तान समेत पूरे जिले में केतरा ही वथाण खाली कराए छड़िया आहिनि। बकरीन में भी वबाई बीमारी फैलजण लगी है। एक ही गोठ सुलेमान ब्रोही में 7 बकरियों फोत थी वियूं आहिनि। जमपीर, मुरादाबाद, नूनीकोट, जंगड़ी, मीटिंग, जंगशाई ताईं जे समूरन कोहिस्तानी पट्टी में चौपाई माल की तेजी से मरण सबब भाग्या सख्त परेशान आहिनि। कोहिस्तान में वेटरनरी डॉक्टर गायब आहिनि, जॾहिं त चौपाई पालना खाते जी इंतजामिया अघूर निंड सुतल है। मुतासिर थियल मालवंदन जो चवण है तो हुकूमत फौरी नोटिस वठे वैक्सीन ऐं इलाज कराए दे। सिंध यूनिवर्सिटी ठट्टो कैंपस के अंग्रेजी शोबे के शागिर्दनि तरफा पंहिंजे कैंपस के साफ़ ऐं सरसब्ज़ रखो के उनवान से सरगर्मी मुनक़द कई वई। सिंध ऑनलाइन टीवी के ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क मूजिब अंग्रेजी शोबे के 2 साल के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि फराज मेमन, निमरा कश्यप, अली अब्बास ऐं ॿियनि उस्तादनि सां गॾिजी कैंपस की सफ़ाई से गॾु वणकारी कई। उन मौके ते अंग्रेजी शोबे के इंचार्ज इरफान अली बलोच चयो त शागिर्दनि की तरफा सफ़ाई ऐं वणकारी मुहिम एक सेहतमंद सरगर्मी है, जैसा इदारनि की मालिकी जो पैगाम सिलाड़ियल है। हुन चयो त बाहर जी मौसम में शागिर्दनि तरफा वणकारी करण सारा जोगो अमल है ऐं ईअं ई असांजे नौजवाननि खे सेहतमंद सरगर्मियुनि सां गॾु असांजे इदारनि जी मालिकी करणु खपे। उन मौके ते कैंपस के मुख़्तलिफ़ उस्तादनि फिज़ा शाह, राजा ॾाहर, शाह फहाद, शेर कुरैशी, लुत्फ़ आलू समेत मुख़्तलिफ़ शागिर्दनि पिणु सफ़ाई ऐं वणकारी मुहिम में हिस्सो वरितो। नाज़रीन, जंगशाई मुरादाबाद वेझो कोहिस्तान में वंड कंपनी 64 मुकामी माण्हुनि खे निकाली ॾेई छॾी आहे। ठठे जे कोहिस्तानी इलाइक़े मुरादाबाद भरिसां हवा मां बिजली पैदा करण लाइ क़ाइम थियल वंड मिल कंपनी 64 मुकामी मुलाज़िमनि खे बेदख़ल करे छॾियो। आसपास जे कोहिस्तानी ॻोठनि खे पीअण जे साफ़ पाणी जी फराहमी बंदि थी वई आहे। मुतासिर ॻोठाणनि मकली ते पहुची एहतजाज कंदे चयो आहे त वंड मिल कंपनी मुकामी मुलाज़िमनि खे बेदख़ल करे धारियुनि खे भर्ती करण ऐं मुकामी आबादी खे नज़रअंदाज करे रही आहे। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर आकाश जाखरो मूजिब मुरादाबाद के मुख्तलिफ कोहिस्तानी गोठन के रहवासी मोहम्मद इस्माइल खासकेली, जयंत गुजर, अलजुड़ियो, बरफत अली दोस्त खासकेली, सावण बरफत ऐं ॿियनि नेशनल प्रेस क्लब ठट्टो में साफ़िन आडो दान ॾींदे चयो आहे त वंड कंपनी आर्किटेक्ट्स जी इंतजामिया कामी ॻोठाणनि खे बेदख़ल करे छॾियो आहे ऐं संदनि पघारूं बि रोकियूं वियूं आहिनि, जॾहिं त वंड मिल कंपनी इंतजामिया कोहिस्तान जे आसपास जे 20 खां मथे ॻोठनि खे पीअण जे पाणी जी फराहमी बंदि करे छॾी आहे। हुननि चेताव ॾिनो त मामले जो फौरी नोटिस वठी मुकामी मुतासिरनि ॻोठाणनि जी रोज़गार तोड़े बुनियादी सहूलियतुनि वारे मामले खे हल न कयो वियो। एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। सिंधवासियुनि जे ख्वाबनि जी तकमील। हैदराबाद, कासमाबाद, नसीम नगर चौक भरिसां सोमरा वॉलपेपर, पीवीसी पैनल समूरनि शहरनि में मयारी ऐं बहितरीन सर्विस ॾेई रहियो आहे त पोइ देरि न कयो, हाणे ई राब्तो कयो असांजी टीम सां जेका तव्हांजे हिकु कॉल ते अव्हां वटि पहुचंदी, जेका बणाईंदी तव्हांजे घर खे ख़ूबसूरत ऐं अव्हांजे ख्वाबनि मुताबिक़। राब्ते लाइ राजन अली सूमरो, मोबाइल नंबर 033333 707 886। नाज़रीन, सीनियर सहाफ़ी यूसुफ शाहीन के ॾिनल मौतमार धमकियुनि खिलाफ़ प्रेस क्लब साकरो अॻियां सहाफ़िन एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर दानी अब्बासी मौजूद मीरपुर साकरो में कुझु ॾींहं अॻु यूसुफ शाहीन साकरो में समाजी मसइलनि जे हवाले सां ख़बरूं हलाइण तां बासरनि पारां मौतमार धमकियूं ॾिनियूं वयूं। अॼु प्रेस क्लब साकरो में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मुज़ाहिरनि ॻाल्हाईंदे चयो त सहाफ़िन खे हिरासत करणु बंदि कयो वञे। मीरपुर साकरो में मुख़्तलिफ़ मसइला आहिनि, ऐवाननि ताईं पहुचाइण नथो ॾिनो वञे। हिते बासर धुरियूं सहाफ़िन खे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। सहाफ़िन ऐं शहरीन एहतिजाज रिकॉर्ड कराईंदे चयो आहे त सीनियर सहाफ़ी यूसुफ शाहीन खे अगर कुछ भी थियो तो उन जा जिम्मेवार बाअसर हूंदा। नाज़रीन, एसटीपी 61 योम तासीस के सिलसिले में सिंधड़ी भरिसां ॻोठ कामरेड अकबर शहर में प्रोग्राम थी गुज़रियो। सिंध ऑनलाइन टीवी के रिपोर्टर हफ़ीज़ शहर मौजूद योम तासीस जो केक कटी पियो ऐं पार्टी के 61 वरियनि जी जिदोजहद ते पार्टी के ज़िले अॻवान मीर यूनुस टालपुर, अकबर शहर, महबूब दिल, ताज बलोच, जयरामदास अबूज ऐं ॿियनि ख़िताब कयो। उन खां पोइ रागी इमरान हैदर, आमना चांडियो ऐं ॿियनि क़ौमी गीत पेश कया, जॾहिं त उन मौके ते एजाज शहर, रजब सूमरो, नबन शहर, शाइर उदास असगर जुनेजो ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।